ब्रेकिंग न्यूज़ आहे लाड़काणो खां कंदाकोट जे एडिशनल सेशन जज जी गाॾीअ ते खानपुर वेझो फायरिंग थी आहे। इंडस हाईवे ते हथियारबंद मोहम्मद अली कुरैशी जी गाॾी ते फायरिंग कई आहे। ड्राइवर गाॾी तेज़ रफ़्तारी सां कढी वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई आहे। ख़बर मां शेयर कयूं पिया। लाड़काणो मां कंदकोट जे एडिशनल सेशन जज जी गाॾी ते खानपुर वेझो फायरिंग कई वई। इंडस हाईवे ते हथियारबंदनि मोहम्मद अली कुरैशी जी गाॾी ते फायरिंग कई। ड्राइवर गाॾी तेज़ रफ़्तारी सां कढी वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। बिल्कुल नासरीन, अहम ख़बर आहे लाड़काणो खां कंदाकोट जे एडिशनल सेशन जज जी गाॾीअ ते खानपुर वेझो फायरिंग थी आहे। इंडस हाईवे ते हथियारबंदनि मोहम्मद अली कुरैशी जी गाॾीअ ते फायरिंग कई। ड्राइवर गाॾी तेज़ रफ़्तारी सां कढी वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई आहे। कंदाकोट जे एडिशनल सेशन जज जी गाॾीअ ते खानपुर वेझो फायरिंग थी आहे। इंडस हाईवे ते हथियारबंदनि मोहम्मद अली कुरैशी जी गाॾी ते फायरिंग कई। ड्राइवर गाॾी तेज़ रफ़्तारी सां कढी वियो, जॾहिं त पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे लाड़काणो मां कंदकोट जे एडिशनल सेशन जज जी गाॾी ते खानपुर वेझो फायरिंग कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं रशीद समोखा। रशीद, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, शिकारपुर में ॾोहारनि जी जेको आहे एडिशनल सेशन जज जी गाॾीअ ते उन्हनि फायरिंग कई आहे। फायरिंग में कंदकोट जो एडिशनल सेशन जज आहे मोहम्मद अली कुरैशी, उन ते खानपुर इंडस हाईवे ते फायरिंग कई वई आहे ऐं ड्राइवर जेको आहे गाॾी तेज़ रफ़्तार करे उतां जेको आहे कढी वियो आहे ऐं पुलिस वाक़े वारे हंध ते वॾी नफ़री जेकी आहे रवानी थी आहे। एडिशनल सेशन जज कंदकोट खां सखर वञी रहियो हुयो ऐं ॾोहारी जेके आहिनि उहे फरार थी विया आहिनि ऐं जज जेको आहे उहो महफ़ूज़ आहे, पुलिस जो चवणु आहे। जी वरी महिरबानी रशीद अपडेट करण।